नाज़रीन शिकारपुर में तव्हांखे अपडेट कंदासीं। PS 9 ते नंढी चूंड जे हवाले सां 4 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अची विया आहिनि। PP उम्मीदवार आगा शहबाज़ दुरानी 2517 वोटनि सां अॻिते आहे। JUI उम्मीदवार 332 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया शिकारपुर खां। PS 9 ते नंढी चूंड जे हवाले सां 4 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी ऐं गैर सरकारी चूंड नतीजा अची चुका आहिनि। PP उम्मीदवार आगा शहबाज़ दुरानी 2517 वोटनि सां अॻिते आहे, जॾहिं JUI उम्मीदवार अरशदुल्ला 332 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। नाज़रीन अहम ख़बर शामिल कयूं पिया शिकारपुर खां। PS 9 ते नंढी चूंड जे हवाले सां 4 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी ऐं गैर सरकारी चूंड नतीजा अची विया आहिनि। PP उम्मीदवार आगा शहबाज़ दुरानी 2517 वोटनि सां अॻिते आहे। इन तफ़सील मालूम कयूं था शिकारपुर खां। वसीम संजरानी लाइन ते मौजूद आहे। वसीम अपडेट कजो, चूंड नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। जी बिल्कुलु गड़ी यासीन। PS 9 ते थींदड़ चूंड वोटिंग अमल जो वक़्तु पूरो थी वियो आहे, जॾहिं त 178 पोलिंग स्टेशन ॻणप जो सिलसिलो जारी आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त अॻूणो स्पीकर आगा सिराज दुरानी जी वफ़ात ते PS 9 जी सीट खाली थियल सीट ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी उम्मीदवार आगा शहबाज़ खान दुरानी ऐं JUI अरशदुल्ला शाह मोदी विच में मुक़ाबिलो थियो आहे, जॾहिं त हिन वक़्तु जेका कुझु पोलिंग स्टेशन जा गैर सरकारी नतीजा अचणु शुरू थिया। UC चंदे ते पोलिंग स्टेशन जे गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपुल्स पार्टी उम्मीदवार 381, JUI जे 37 वोट कया आहिनि, जॾहिं त पोलिंग स्टेशन आहे मेहराब खान जाफरी में पीपुल्स पार्टी उम्मीदवार 460, जॾहिं त JUI उम्मीदवार कुल 55 वोट हासिल कया आहिनि। हिन वक़्तु ताईं ॿिनि पोलिंग स्टेशन जो रिज़ल्ट जेको आहे अचण जो सिलसिलो जारी आहे। जी बस वरी महिरबानी तफ़सील आहे।